नारे तहकीक, नारे हैदरी, दम दस्तगीर। वो इमाम अली अकबर के सर पे इमाम अली अकबर हलिया अजान जो टाइम थी वियो अज तू रसूलुल्लाह जो मुअज्जिना बांग दे तो हुसैन आखिरी नमाज जमात सा पढ़े। सुभान अल्लाह। इमाम अली अकबर आयो बाबा पर ब गालियूं तोखे ॿुधायां उन खां पोइ तो नमाज शुरू कयां। हेॾे तवजह कजा कहिड़ियूं ब गालियूं बाबा रात मां कुरान जूं लोलियूं पेरनियूं तलवार हथ में हुयूं चौकीदारी भी तुझे खेमन जी कयम पे कुरान जा 70 खत्मा भी पढ़ियम। घणा हिकिड़े खारजी मोलीअ में वियो तो कूड़ थो हणी 70 कुरान जा खत्मा हाफ़िज़ गर्जन 5-10 तब 70 न पढ़ी सघनि। मूं चयोमांसि चरिया तो जहिड़ो हाफ़िज़ कोन हुयो ही उन हैदर जो खून हुयो जेको फरमायो त मां दुलदुल जे रिकाब में पेर रखे ख़त्मू शुरू कंदो आहियां वरी इहो पेर पहुचंदो न आहे ॿिए पासे त मां अॻे ई क़ुर जो ख़त्मू पढ़ी छॾींदो। सुभान अल्लाह। हक चार यार या अली अदा नारा खटायो बाक़ी मुझो सिर्फ टाइम थोड़ो आहे हेडे हेडे मारे तवजह कयो। इमाम अली अकबर तो फरमाए अबा रात जो कुरान पढ़ंदे मां चयो त वञा यज़ीदन खे ॾिसां जिन जा हज़ारे लश्कर आहिनि वियो आहियां के शराबन में के ज़िनाउन में के रंडियूं पयूं नचन के तबलई दुल पिया वजाइन शरनायूं पिया वजाइन के नाज़ पिया कर के मस्त हुया भंगुर चरसन में। मुझो सुबह जो वाह जे मुकाबलो थींदो अला कंदो मुझो सुणू हुसैन मोकर ॾींदो त अकबर जे तलवार सां यज़ीदन जा लाश उॾाईंदो रहंदुसि। अबा मां मोटियो आहियां पर जॾहिं मोटियुसि त मुंहिंजा बाबा अजीब ॻाल्हि ॾिठमि कहिड़ी रस्ते में आयो आहियां हिकिड़ी औरत पर्देदार ॾिठमि परदड़े सां करबला जे मैदान खे साफ़ पई करे खैमन में ऐं यज़ीदन जे लश्कर जे विच में कम अज़ कम मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां 11 किलोमीटर पंधु आहे। अबा मां आयुसि सॾु कयुमि ओ माई साहबा परदोला तारुफ़ करा केरा पंहिंजी की न पराई अॼुकल्ह जंग जो मैदान आहे CID त कान आहे त मूंखे जवाब कोन मिलियो वरी अॻिते वधियुसि ताला जो नालो अथई मां अशराफ आहियां 18 सालनि जो नौजवान आहियां हू बहु रसूलुल्लाह जी तस्वीर आहियां जॾहिं मदीने वारनि खे मुहम्मद जी सिक लॻंदी आहे त मुंहिंजी ज़ियारत करे ढव कंदा आहिनि। ख़ुदा जे वास्ते परदोला सुञाणप करा उन औरत चयो त बचड़ा मूंखे नथो सुञाणे मूं चयो त नथो सुञाणा वेझो थियुसि त परदो मथे खयईं तॾहिं बि न पियो सुञाणा। मूंखे चई त बा अकबर मां धारी न आहियां पर मां मुहम्मद जी बचड़ी ख़ातून जन्नत मदीने खां आई आहियां पहिरें उघाड़ी आई आहियां सॼा पई त उम्मतियो को बुहारो ॾियो त बुहारो ॾियां सुबुह मुंहिंजो हुसैन हिते कुसंदो मता मयार ॾिए त ख़ातून जन्नत बाबो हैदर करार कोन आयो आहे अदा हसन कोन आयो आहे नानू मुस्तफा कोन आयो आहे पर अमर जी जल तूं मुंहिंजे झूले खे बि झुलाईंदी आहे कुरान जूं लोलियूं बि ॾींदी आहे मुंहिंजे मथां हथ ॾींदी आहे रोज़ो आहियां त नानू मुस्तफा दर ते सॾु करे चवंदो अथई त ख़ातून जन्नत कंहिंजे रोअण जो आवाज़ आहे तूं चवंदी आहे त हुसैन आहे त उते जो उते फरमाईंदा आहिनि त ख़ातून जन्नत तोखे ख़बर आहे हुसैन खे नरवार जो मां मुहम्मद खे तकलीफ़ थी अचे उहो हुसैन आहियां करबला जे मैदान में आहियां मां पई बुहारा ॾियां पर बुहारो नथो मिले ॿुध त मां केरु आहियां बेटा सुन में फातिमा हूं बिंत शाह मशरक़ैन
सुबह इस मक्तल में लेटेगा मेरा प्यारा हुसैन। इसलिए मैं झाड़ती हूं करबला की ये जमीन, चुभ न जाए उसके जख्मों में कोई कंकर कहीं। अबा करती थी मुँह सर से जमीन करबला की साफ, कहती थी सर कटेगा इस जा हुसैन का। हुसैन जे खिरमानुल कतरिया तबा निधन का को नायूं, अमर खातून जन्नत बिया, बाबो हैदरे करार बिया, नानू मुस्तफा बिया। परवाह न कर नमाज पढ़ जे जंग जात बन वजंदा, अल्लाह कदो तलवारियूं लगंदियूं वेंदियूं त पुनल रब सां मिलंदा वेंदासीं। अजीज भा ओ एडो बहादुर हुसैन उन वक्त भी सजी रात कुरान जूं लोलियूं जिक्र जूं लोलियूं आहिनि। ॿी का शइ कान हुई हुसैन जे घर में, या कुरान हुयो या जिक्र हुयो। चओ हुयो या न? नमाज थी वई, ख़त्मा वठनि था। ज़ैनुलाब्दीन बीमार चए थो त अब्बा दिमाग़ टसके पियो, उथी नथो सघां, बीमार आहियां। पर अब्बा रात सुते लेटे मां ज़ैनुलाब्दीन बि 70 कुरान जा ख़त्मा पढ़िया अथई। सलाम आहे ज़ैनब साइण खे, अदा मूं वटि हिसाब ई कोन्हे, मां सॼी रात कुरान पढ़ियो आहे। कुरान त पढ़ियो अथमि पर तो हुसैन जी चौकीदारी बि कई अथमि। हाणे एतिरे में नंढी सकीना साइण आई। अब्बा ॿियनि खां पुछी, मूंखां न, अमर तूं नंढी 4 सालनि जी आ, मां सम्झो त तो निंड कई हूंदी। बाबा न न, शायदि तुंहिंजी लोली मूंखे मिलियल कान्हे, ख़ातून जन्नत जो खीर मुंह में कोन्हे। आया नंढड़ी ज़बान वाकई सुकल आ, पर तॾहिं बि राति मां पढ़ंदे पढ़ंदे क़ुरान जा 5 ख़त्मा पूरा कया आहिनि। नमाज थी वई आ, हुसैन लश्कर खे बीहारे थो, यज़ीद जो लश्कर भी साम्हूं अची वियो आ। इमाम साहब ख़ुतबो पढ़ियो, ॿाहिरि निकिरी बेहया, मां उन मोहम्मद जो बचड़ो आहियां जो जॾहिं मुंहिंजो मुस्तफा ख़ुतबो पढ़ंदो आ मां नंढड़ो टकड़ में किरी पवां जमात में, त नानू मुस्तफा ख़ुतबो छॾे मां मोहम्मद खे भाकुर में खणंदो आ। सुभान अल्लाह। उनजे कत्ल जे लाइ तयारु थिया आहियो, मगर यज़ीदी कुता हुया, उन्हनि ते असर न थियो। ॿिन्ही पासे खां जंग शुरू थी वई, मगर हीअ जंग इस्लाम जी ही इक़्तिदार जी जंग न हुई। चओ सही ॻाल्हि आहे? अलाह जो कसम आहे, मुंहिंजे मुस्तफा अॻे ॿुधायो हुयो, अञा इमाम हुसैन ॼाओ कोन हुयो। हे उलमा वेठा आहिनि त अॻे ई चाचीअ उमुल फज़ल खे ॿुधायऊं त मुंहिंजे बचड़ीअ ख़ातून जन्नत जे पेट में पुटु आहे ॼमंदो, उहो हुसैन मुंहिंजे गोश्त जो टुकड़ो आहे। जॾहिं खणी आई त चयईं त हे मुंहिंजो बचड़ो मुंहिंजी उम्मत शहीद करे छॾी। हेॾे तवजो कजा हिकिड़ी हदीस वरी उन खां बाद मुंहिंजे मुस्तफा करीम तवजो कजा दुआ घुरी, मुंहिंजा मालिक मिठा 60 हिजरीअ खां मां मोहम्मद खे पनाह ॾिजा। माना हुज़ूर खे ख़बर हुई त 60 हिजरीअ में हुसैन शहीद थींदो। वरी ॿी दुआ घुरे, मौला ओ जॾहिं छोकिरनि जी इमारत अचे, माना यज़ीद जी हुकूमत अचे, 32-33 साल जो हुजे, इन वक़्त खां बि मां मोहम्मद खे पनाह ॾिजा। 2 ॻाल्हियूं हेॾे तवजो कजा। वरी 3 ॻाल्हि, मुंहिंजे मुस्तफा फरमायो त उम्मे सलमा जेकर नथी वञे त हेॾे निहार, हे मां रत हुसैन जो करबला जे मैदान मां खणी आयो आहियां, ही तुंहिंजे हवाले थो कयां। हिन ही जॾहिं मिटी रत थी वञे त सम्झ जा हुसैन शहीद थी वियो। मुझे मुस्तफा ने मैदान जो नालो भी बुधायो त करबला। हजरत अलीयत लीका कड़ी जंगे सफेन खां बाद बुधायो त हिते ज़ैनब जो खेमो हूंदो, हिते ज़ैनुल आबदीन जो खेमो हूंदो, हिते हुसैन जो खेमो हूंदो, हिते अकबर
अमर शहीद थींदो, हिते अब्बास शहीद थींदो, हिते मुंहिंजो सुणो हुसैन शहीद थींदो। अब्बा जंहिंखे इहे सभु ख़बरूं हुजनि त मां वेंदुसि त शहीद थींदुसि, इहो इक़्तिदार जे लाइ वियो हो या इस्लाम जे लाइ वियो हो? इस्लाम जे लाइ। न सुभान अल्लाह, ॾाढा न चयो। सुभान अल्लाह। मगर साईं हुसैन जे सब्र खे बि सलाम। हा न बेशक। पाण तैयार थियो आहे मैदान जे लाइ, पग मुस्तफ़ा जी पाती अथसि। हेॾे गौर कजा, पाण तैयार थी अचनि पिया त इमाम अली अकबर आयो। बाबा मूंखे मोकल ॾे। बचड़ा केॾो मोकल ॾिए। बाबा अगालो अगालो पुफी ज़ैनब साइण आई तुंहिंजे मैदान में। अदा हुसैन ॿ ॻाल्हियूं मुंहिंजूं अल्लाह जे नाले मञ। हुसैन जो फरमाए त चओ मां ॾुखो हलायां तो ज़ैनब खे न मञींदुसि, कंहिंखे मञींदुसि। त चए थी अदा पहिरीं ॻाल्हि त आहे त मता कान मैदान में मां का ग़लती थी वई हुजे त हुसैन मूंखे माफ़ी ॾिजा। हुसैन जे अखिर मां लुणक तरी आया त ज़ैनब तोखे सलाम आ। तो जहिड़ी भेण त दुनिया में बहादुर ॼमंदी कान का। तुंहिंजी ग़लती कान्हे, पर मां तो वसियत कयां त अल्लाह जो नालो थई इजो इजो मां शहीद थियण वारो आहियां। अञा अॻियूं मैदान वरी तो ज़ैनब खे मल्हाइणो आहे। ॿी ॻाल्हि अदा मां वटि त दौलत न, सोन न, चांदी न, हिकिड़ा नंढड़ा ॿ बचड़ा अथमि। हिकिड़ो 10 सालनि जो आहे, ॿियो 11 जो आहे। हिकिड़े जो नालो आओ न, ॿिए जो नालो मोहम्मद आहे। वठी आई आहियां त मोकल ॾे त मैदान में वञी तो हुसैन तां कुर्बान थियनि। मता मां ख़ातून जन्नत डोरा पो ॾिए त पुट हुए पर मुंहिंजे बचे हुसैन खां प्यारा कए, कुर्बान कोन कए। अल्लाह जे नाले मोकल ॾे त वञी कुर्बान थी अचनि। हुसैन जे दिल खां कुझु मगर वड़े वा साबिर चए थो त दीन मां त दुआ थो करियां त अल्लाह करे तई क़ुरान जूं लोलियूं ॾियनि, मदीने पहुचनि, दीन जा आलिम थियनि। अदा हा सची ॻाल्हि आहे, आलिम थियनि या हाफ़िज़ थियनि, पर मूं मां जी दिलि थी चए त हुसैन तां कुर्बान थियनि। ईअं चई इशारो कई त आओ न हलिया मोहम्मद अलिया हुसैन जे कदमनि ते किरी पओ। ॿई भाणे जा कदमनि ते किरी चवनि था तो हुसैन अल्लाह जे वास्ते मोकल ॾे त वञी मैदान में लड़ूं, जंग करियूं। इहो हुसैन जो जिगरा भाणे जन खे सीने सां लॻाए थो। चए थो नंढड़ा आयो कीअं लड़ंदो कीअं विढ़ंदो। त ॿई उथी चवंदा तो मामा मोकल त अल्लाह जे नाले ॾे। पोइ अहिड़ा वार ॾेखारींदा तुंहिंजो ख़ातून जन्नत मरहबा मरहबा चवंदे। नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे मैदान में आया ॿई। इमाम हुसैन फरमायो दी तुंहिंजी मर्ज़ी। ॿई घोड़े ते सवार आहिनि, ॿई नंढड़ा, ॿई जवान। हीअ मां दुआ थी घुरे मौला महिरबानी फरमाइजा। मां दुआ घुरंदी आहे त मुंहिंजे बच्चनि खे कोसो वाह न लॻे। अल्लाह करे त को तकलीफ़ कंडो कखु न लॻे, पर त मोटन न हुसैन तां कुर्बान थी अचनि। हे बहादुर हुया न, बेशक। मर्द बहादुर, औरतूं बहादुर, बच्चा बहादुर। ॿई नंढड़ा ॿार था निकिरनि त मां थी चए त आओ नई मोहम्मद महिरबानी कजो मुंहिंजे मथां, महिरबानी करे दाग़ न लाहिजो, मुंहिंजो खीर मल्हाइजो, ख़ातून जन्नत जो खीर मल्हाइजो। अहिड़ो त मैदान मल्हाइजो जो मलाइक बि वाह वाह चवनि। मैदान में पहुता आहिनि त हेॾे यज़ीदी बि निहारंदा। 14 जा चंड आया आहिनि। हिकिड़े चयो त तारुफ़ करायो
त बई चवनि था त हुसैन जा गुलाम आहियूं, दरवाज़े जा बुहारीदार आहियूं, बुहारी ॾींदा आहियूं। त उहो चवे थो त न तव्हां गुलाम न आहियो, शहज़ादा आहियो, अलाह जो नालो थो ॿुधायो, पुट कंहिंजा आहियो। त चवंदा ज़ैनब जा बचड़ा आहियूं, मदीने जा मुसाफ़िर आहियूं, आया आहियूं मैदान में। चवंदा चो त तव्हांखे मानी पाणी। बहादुर चवंदा त कुता न, असांखे का शइ न खपे, असांखे हुसैन राज़ी खपे। फैसलो कयो त अली का घर कि जिस घर का हर एक बच्चा अली जो वो घर है जंजो एक एक बच्चो जहां पैदा हुआ शेरे खुदा मालूम होता है। अरे अकेलो ने 25 यजीदन जे लश्कर मां बहादुर पहलवान जवान तलवारियूं हथन में ये काहे पिया आया। त नंढड़ो मोहम्मद हुजे दादा ओ न मां मयार न ॾे, हाणे हिकिड़ो पासो तूं वठ, ॿियो पासो मां बि वहाया। इंशाअल्लाह इन्हनि 25 खे जन्म में पहुचाए छॾींदासीं। वाह वाह अबा इन्हनि खे वाह वाह चवंदो या इन्हनि लाइ या से घोड़ा कंदो। वाह वाह हुसैन, क़ुर में ॾिसो सच ॻाल्हायो, 10 सालनि जो पुटु यार है अदा तूं तलवार जो हेॾे घुमरो दे। बीबी ज़ैनब साईं थी चए दादा हुसैन मुंहिंजे हियां जा टुकड़ा विया आहिनि ॿाहिरि, मूंखे मोकल दे त मां ॿाहिरि निकिरी ॾिसां त कीअं था तलवार वाहिनि, मां मां जी जलायां, मां बि दे था मुबारकूं ॾियानि, मरहबा चवान, दुआऊं कयानि। त हुसैन फरमाए त दी तुंहिंजी मर्ज़ी आहे पर दर खां ॿाहिरि न निकिरजा, मथां परदे में फ़र्क़ु अची वञे, मथां ख़ातून जन्नत मयार ॾिए, पर्दे में रह जा खातून जी दिया, पर्दड़ो परे करे निहारे थी, जॾहिं त तलवारनि जा चिमकाट आहिनि त मरहबा मरहबा पई थी चए। 25 ख़तम थी विया, उन्हनि चयो वरी ॿिया 25 मोकिलियो, वरी 25 ॿिया आया। हेरे मुंडे तवजह कजा मुंहिंजा अज़ीज़ भाउ, अलाह जो कसम जॾहिं आया उहे 25 ॼणा हुया, उन्हनि खे बि जहन्नम में पहुचायाऊं। हाणे तो नंढड़ो चए दादा 50 मारियासीं, कुझु तीर तलवारूं बि लॻा आहिनि, पर हल त अम्मा साइण जे कदमनि खे चुमी ॾियूं ऐं चऊंसि त मुबारक थी असां तुंहिंजो खीर मल्हाए आया आहियूं। अदा वॾो थो चए दादा मां कावड़जी पवंदी त छो मोटी आया आहियो। नंढड़ो थो चए त न अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, हल त ख़ातून जन्नत जे बचड़ीअ जे पेरनि खे चुमियूं ॾियूं, मां जे कदमनि जे हेठां जन्नत आया आहिनि, रत जा निशान लॻल आहिनि, तलवारियूं नेज़ा बि लॻल आहिनि, उन मां खे सलाम आहे, उन बहादुर ज़ैनब खे सलाम आहे। चई त बचड़ा मोटी आया आहियो, अमड़ तुंहिंजी ज़ियारत करण आया आहियूं। अबा न न जल्दी वञो, तव्हांखे उञ बि लॻी हूंदी, बुख बि लॻी हूंदी, पर हाणे हाणे मूंखे ख़ातून जन्नत ज़ियारत कराई आहे, तई पट ते न करंदो त मुंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत कोसर प्यारे छॾींदव। भई बचड़ा मोटी आया, पोइ यज़ीदन जो हाणे वारो कयो, हिकिड़ो न 2 न 50 न, काहे पिया पोयां तलवारनि सां इहे उन्हनि जे घोड़नि जा पेर कटिजी विया आहिनि, त जानवर बि चवंदा त साईं मथां थुॾड़ो अचे किरी पऊं, ईज़ा अचे में लहंदे लहंदे शहीद थी विया। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अकबर थो चए त बाबा मूंखे बि ओॾा ई मोकल दे जॾहिं ज़ैनब जा बचड़ा सिर कटराए आया, ओॾे मोकल दे जॾहिं कासिम हथ कटराया, ओॾे मोकल दे जॾहिं अब्बास जा बाज़ू कलम थी विया। त हुसैन फरमायो त बचड़ा तूं त उहो मुंहिंजो पुटु आहे जो मां तोखे ॾिसंदो आहियां त मुहम्मद जूं सिकूं लाहींदो आहियां। पोइ अब्बा उन नाने मुस्तफा बि त दीन लाइ कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं न, पाण घोड़े ते सुवार थो थिए त अहल बैत छा था चवनि, देते थे अहल बैत दुहाई इमाम की,
मौला तस्वीर घर से जाती है खैरुल अनाम की, के गिर्द जिन्नो मलका हुजूम है, सल्लू अलन नबी की बयाबा में धूम है। इमाम अली अकबर बाहर निकतो हेरे तवजह कजा, हुसैन के सलाम कर, उनजे बहादुरी के सलाम कर, उनजे सब्र के सलाम कर, उनजे रज़ा के सलाम कर। बाहर निकरी 100 कदम घोड़ो डुकाए आई, 100 कदम हली पो घोड़े जो मुंह फेराए ओछंगारू ॾिनई। तो इमाम अली अकबर के इमाम हसन फरमायो बचड़ा अगर वो चई त मां यज़ीदन जा सिर लाई दुस, हाणे रोए थो मुड़स त मैदान मल्हाईंदा आहिनि, तूं रोई रहियो आहे मां हुसैन खे न लजा, ख़ातून जन्नत जो खीर न लजा, मुड़स थी मैदान मल्हा अकबर, तूं रसूलुल्लाह जी तस्वीर आ। त रोई चए थो त बाबा मूंखे यज़ीदन जे तलवारनि कोन ड्रेजारियो अथई, मां हैदर जो बचड़ो आहियां, उहे करतब ॾेखारींदोसां जो मलाइक अर्श जा मरहबा चवंदे, पर मूंखे यादि फातिमा ज़हरा, फातिमा सुगरा जेका तुंहिंजी बचड़ी मदीने में छॾे आए, जंहिंसां वाइदो कयो अकबर त 2 महीननि खां बाद ईंदुसि, तोखे वठी हलंदुसि।